જીએ લતીફ नौ न्यापो प्रोग्राम सामा मीना श्रृंगी आवाज़ी खिदमत में हाज़िर आहियां। सजण ऐं साणे कंहिं अणासे विसरे हैफ़ तिनी खे होए वतन जिन में सारियो। जेके नवां सब्सक्राइबर जुड़िया आहिनि तिन जा कुर्ब। सिंधी ॿोली ऐं सिंधियत प्रेमियुनि खे अर्ज़ु आहे नौ न्यापो चैनल सब्सक्राइब करे सिंधी ॿोली ऐं सिंधियत जे वाधारे में ताउन कंदा। मारवी तंज़ीम तरफ़ां शाह अब्दुल लतीफ़ ते 6 आलमी सेमिनार असां मुनक़िद कया, जंहिंमें हिंद सिंध जे मारूड़नि शिरकत कई। 6 आलमी लतीफ़ सेमिनार जा मुख्य महिमान हुआ मानवारा अर्जुन आसराणी साहब, जापान जा अगूणा सफ़ीर। नौ न्यापो में नारायण शाम जो यादगार गीत दिल्ली जी ॻाईंदड़ फनकारा नीतू मटाई जे आवाज़ में यादगार वीडियो अवां सां वंडे रहिया आहियूं। शाम जो हिकिड़ो गीत आहे, नई आके नित नाज़ वारनि जी ॿोली, नई आके नित नाज़ वारनि जी ॿोली, निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली। नीतू मटाई अवां जे साम्हूं नारायण शाम जो ही गीत पेश कंदी। नीतू मटाई।
बन पर